अज पण वायूं कन वणझारा वञण जूं, हलण हारा सुपरी रूआ तान रहन। आऊं झलींदी केतिरो आयल सामूंडियन, पग छोड़े जिन विधा बेरा बार में। हा समय न एक याद लिखियो माणी दरगाह महमूद शाह लगे ककड़िया नगरी का जान मोहम्मद जूणे जो। हिन जिंदगी जे सफर में केतरा इंसान वेचारे लाए दुख सुख खुशियों जिंदगी जे हिस्से में समायल आहिन। केतरनि खुशियन ऐं गमियन जे अलमिय सां सलाड़ियल जिंदगी बसर थिए थी दोस्तों, पर जिंदगी जे हिस्से में कदे कदे अड़ा अणवंदड़ वाक़ा रोनमार थींदा आहिनि जो वेचारो मिट्टीअ मुठ मां ठहियल इंसान कदे सोचे भी नाहे सघंदो। अताबा ही 2007 जी ॻाल्हि आहे। असांजे थर ते ठावका बादल बरसिया हुआ, हर तरफ़ वसकार जी महकार हुई, भिटूं सायूं थी वयूं हुयूं। धरती जो वजूद के हसीन कुंवार जिया सिंगार जी वियो हुयो। वणटण बनियूं ऐं बेला सावक जे संगम सां सलाजी विया हुआ। बासरी बोड़ींदे चढ़न ऐं चंगन जा आवाज़ अखियन जे अक्स में रक्स करण लगा हुआ। बनियन में बाजरियन भी पंहिंजा संग निर्वार कया हुआ। अलाए किथां किथां का के सांगी माल जे सांगे सां ॻोठ भरसां असांजे ओताक ते रोज़ कचहरियन जूं मंडलियूं मचाईंदा हुआ। सभिनी आयल सांगियन जी दिल सां ख़ातर तक़ाज़ा कंदा हुआसीं। मच मची पवंदा हुआ। कचहरियूं ऐं बैत बुझारतूं ऐं गीत रातियुनि जो हिस्सो बणिजी विया हुआ। मुंहिंजे चाचा मारूफ जा दोस्त बि अची कॾहिं कॾहिं कचहरी जे कस में रस भरींदा हुआ। चाचा मारूफ जेको दिल सां महिमाननि जी ख़ातर तक़ाज़ा कंदो हो ऐं असांखे पिणु महिमाननि जो ख़्यालु रखण जी हमेशह तलक़ीन कंदो हो। असां बि रवायत खे बरक़रार रखंदे दिल सां आयल महिमाननि जो आदर भाव कंदा हुआसीं। चाचा मारूफ खे नंढपण खां ई डॉक्टरी जो शौक़ु हूंदो हो। हिन सां गॾु इलाज लाइ सदाईं पंहिंजे डॉक्टरी जो थेलो मौजूदु हूंदो हो। हिन डॉक्टरी जो कोर्स थर जे नामियारे डॉक्टर मोहतरम हाजी शफ़ी मेमन साहिब खां वरितो हो। परे परे खां इलाज लाइ माण्हू ईंदा हुआ ऐं ज़िंदगी जा ॾींहं शींहं पंहिंजे शिकार में मदोश ज़िंदगी जो सफ़र मामूल मुताबिक़ गुज़ारींदा रहिया। वक़्त जी रेल रणंदी रही। असां बि 12 जी उमिरि ओरांगे अची जवानी खे पहुतासीं। को वक़्तु आयो जो चाचा मरूफ खे को मूज़ी मर्ज़ वण वेड़े जियां वकोड़े वियो। दुआऊं ऐं दवाऊं फ़क़ियूं ऐं फीणा चाचा साहिब जे ज़िंदगीअ जो हिसो बणिजी विया। थोरे ई वक़्त में चाचा जी तबियत इंतिहाई ख़राब थी वई। फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमर करहो उनजो। पोइ कराची इस्पताल जा पंध असांजे मुक़दर जा सिकंदर बणिजी विया। जीअण कारण जेॾियूं मूं वॾा वस कया, पोइ असां पंहिंजो सभु कुझु खपाए बि चाचा साईं जो वॾनि वॾनि डॉक्टरनि खां इलाज करायो। पर लिखियो मंझ निराट जे लेख खे भला केरु थो मिटाए सघे। चाचा सां मुंहिंजो आख़िरी वक़्त में ख़ूब कचहरियूं थियूं। हू पंहिंजी जवानी जे वक़्त ऐं दोस्तनि खे सारे लुड़क लाड़े वेंदो हो। जना अस्पताल कराची जी आख़िरी मंज़िल वारे कमरे में बेड ते चाचा सुतो पियो हो त अचानक बरसात जा बादल रोशनियनि जे शहर कराची ते वसी पिया हुआ। त चाचा जिन कमरे जी दरी खोले इहो चयो त मूंखे आख़िरी दफ़ो हिन बरसात जो मंज़र ॾिसण ॾियो। मां हाणे हिन जान खे हमेशह लाइ अलविदा कयां थो। पोइ जीअं ई बरसात रुकिजी वञे थी त चाचा जिन खे पंहिंजे बेड ते लेटायूं था त हिन जे साह में मामूली तकलीफ़ महसूसु थिए थी। पोइ हिन जे साह जो पखेड़ो हमेशह हमेशह जे लाइ रूह जे आख़िरे मां उॾरी वञे थो। आऊं दाऊं सुॾका सारोणियूं असांजे ज़िंदगी जो हिसो बणिजी वञनि था। मार पवई मौत तूं अणमुंदाइतो आहीं। घणा घूंदर घायई अरड़ा ऐं अणमोट राड़ो करे लतीफ़ चए कोन पोते का खोट घायई उहे घोट
जिन मुंदन हुई मरण जी। ऐं पोइ सुबुह फजर जो 5 वॻे एम्बुलेंस जा सायरन ॻोठ जे फिज़ाउनि में गूंजन लॻनि था। हाणे कीअं ॿुधायूं उन वनीअ खे त तुंहिंजे ज़िंदगी जो जीवन साथी हिन जान खे हमेशह जे लाइ अलविदा करे चुको आहे। रोम कूंजी माठ कर चोर महीए जा चाक, फटियो जंहिं फिराक से घर घारींदा केतिरो। पोइ जॾहिं चाचा मारूफ जो लाश अबाणे ओटे ते आंदो वियो त मौसमूं बि मातम करण लॻियूं। हर ॻोठ वारे जी अख आली हुई। रुअण सुॾकनि जा आलाप ॻोठ जे फिज़ाउनि में गूंजन लॻा। ऐं पोइ 11/10/2007 ते शाम जो 3 वॻे चाचा मारूफ जो लाश कांधियुनि जे कुलनि जा गस कंदो असांजे अबाणे कब्रस्तान में हमेशह जे लाइ अब्दी आरामी कयो वियो। अॼु बि चाचा मारूफ खे असां बेपनाह मोहब्बतनि में यादि कयूं था। हुन जा चयल गुफ़्ता ऐं नसीहतूं मुंहिंजे अंदर जे अक्स में रक्स कनि था। कंहिं शाइर चवाणी, तूं बि हलियो वें दूर असांखां, माठ न ईंदी मूर असांखां, माठ न ईंदी मूर असांखां, माठ न ईंदी मूर असांखां। साहब वींदो, ही विछोड़ो